वफ़ाक़ी बजट में पघारुनि में 15 खां 20% वाध जी शुरूआती तजवीज़ पेश कई वई आहे। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि ब्यूरोक्रेसी जी मोनेटाइज़ेशन पॉलिसी 40,000 मां वधाए 60,000 रुपया करण जी तजवीज़ आहे। जॾहिं त ग्रेड 20 ताईं जे ऑफिसरनि लाइ मोनेटाइज़ेशन 65,000 मां वधाए 1,50,000 रुपया करण जी तजवीज़ आहे। ग्रेड 21 जे ऑफिसरनि लाइ मोनेटाइज़ेशन 1,20,000 रुपया करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। जॾहिं त ग्रेड 22 जे ऑफिसरनि जी मोनेटाइज़ेशन 95,000 रुपयनि मां वधाए 1,55,000 रुपया करण जी तजवीज़ गौर हेठि आहे। ज़रियनि जो चवणु आहे त ग्रेड 1 खां 22 ताईं जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 10% वाध सां लॻभॻि 80 अरब रुपयनि जो असरु ईंदो। ज़रियनि मूजिबि ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि जे मेडिकल ऐं कन्वेंस अलाउंस में 200% वाध जो मुतालबो कयो वियो आहे। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि खे 1,800 रुपया कन्वेंस अलाउंस ऐं 1,500 रुपया मेडिकल अलाउंस मिली रहियो आहे। जॾहिं त ग्रेड 17 ऐं 18 जे ऑफिसरनि खे हिन वक़्तु 50,000 रुपया कन्वेंस अलाउंस मिली रहियो आहे। ग्रेड 17 ऐं 18 जे मुलाज़िमनि लाइ बि कन्वेंस अलाउंस में 200% वाध लाइ इब्तिदाई तजवीज़ पिणु कई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि खे 2021, 22 ऐं 25 ऐं 15 डिस्पेरिटी अलाउंस ॾिनो वियो हो। सूबाई ऐं वफ़ाक़ी मुलाज़िमनि जी पघारुनि में फ़र्क़ु घटाइण लाइ डिस्पेरिटी अलाउंस जारी रखण जी बि तजवीज़ आहे। ज़रियनि जो चवणु आहे त पघारुनि ऐं अलाउंसिस में वाध जी तजवीज़ इब्तिदाई मरहलनि में आहे। हतमी फ़ैसिलो वज़ीर आज़म नाणे वारी वज़ारत ऐं काबीना जी मुशावरत सां कंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।